हूँ तो इन दजाली दौर में हर को माण्हू पंहिंजे मुफ़ादन ख़ातिर पंहिंजे अज़ीज़ रिश्तेदारनि सां जानी जंग त जोटरू बीठो आहे, पर बुग़्ज़ में एतिरो अॻिते निकिरी वियो आहे जो उनजो माली नुक़सान पिणु करणु लॻो आहे। अहिड़ो ई वाक़ो मुबारकपुर लॻदे उचियर में हारी मोहम्मद इक़बाल महर जे फसल सां संदसी बिरादरी जे बाअसर शरपसंदनि पारां उहो कयो वियो आहे, जंहिंखे केमिकल ज़हर सां साड़ियो वियो आहे। हारी जो मुकमल फसल सड़ी तबाह थी वियो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ मुबारकपुर उचियर रोड ते ॻोठाणनि एहतजाज कयो ऐं उन्हनि सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त मोहम्मद नवाज़ ऐं हाजन अॻ में जे फुटी असांजी पाड़ों पटे उछले विया हुआ, बीके जो सामान चोरी पटे विया हुआ, पोइ बि कुझु न थियो। उन खां पोइ हाणे जेको आहे त फुटी खे ज़हरीली दवा हणी फुटी असांजी 7 एकड़ ख़तमु करे छॾियऊं, जेका असांजी रोज़ी इन फसल ते आहे। असां इन खां ख़र्च कया आहिनि, तावन कया आहिनि, असांजी फुटी ज़हरीली दवा हणी, उन खां पोइ बि धमकियूं ॾियनि था पिया असांखे। असांजे SSP सखर खे इहा ई अपील आहे त असांखे इहो गिरफ़्तार कयो वञे। SHO मुबारकपुर खे बि असांजी इहा ई अपील आहे त इनखे गिरफ़्तार करे कानून जे कटे में आंदो वञे। मसइलो साईं इहो आहे त फुटी जे पोखियल आहे उहा बि खिरिया पटे वियो आहे, नुक़सानु करे वियो आहे। अॻ में बि हाणे ज़हरीली दवा 7 एकड़नि खे हणी नुक़सानु करे वियो आहे। असांजो फसल ते गुज़रान आहे, नंढड़ा बचा वठी गुज़रान कयूं था, गुॾ कयो आहे, जीअं नंढड़ो ॿार पालिबो आहे ईअं फसल पालियो अथव। हाणे असांजो नुक़सानु थी वियो आहे, असांजो इंसाफ़ कयो वञे। SP खे DAG साहब खे असांजी गुज़ारत आहे त इन खे गिरफ़्तार कयो वञे। हाजन ऐं मोहम्मद नवाज़ खे अञा बि धमकी ॾिए थो, रहियल फसल खे बि चए थो मां अञा दवा हणंदुसि। पोइ असांजो कंहिंखे अपील कयूं, असां बि त सरकार खे चवंदासीं त इनखे गिरफ़्तार कयो वञे न। इहो मसइलो आहे त असां ग़रीबनि जी फुटी जेकी आहे सो सॼी भेल आहे, पटे दवा खां साड़े करे हाणे बि हछा रखियूं वेठा आहिनि ॿननि ते धमके था ॾींदा। असां अञा बि हे हिकिड़ा 10-12 एकड़ असां साड़ी आहे, ॿी बि साड़ींदासीं। इहे ॻाल्हि कनि था पिया। असां ग़रीबनि खां त नाहक थिया, हीअ सॼी फुटी सड़ी वई आहे। ॿियो हाणे असां छा कयूं, नंढड़ा बच्चा केॾे वठी वञूं। असांजी इहो मुतालबो आहे त ॿई बांह वठी लोड करे अंदरि उनखे मनाईंदे ॿिया कहिड़ा शागिर्द छो दवा नी आहे, कहिड़े हद सां वञी आहे। नुक़सानु साईं सॼो करे आहे न, 10-12 एकड़ फुटी सॼी साड़े छई थियनि न। हाणे असां ग़रीब काॾे वञूं, सॼी पन उछलियूं पई आहे, असां वेचारा था बीठा आहियूं। साईं हाजन महर ऐं नाज़ण महर उचियर जा उहे साईं अॻे नलको पटे आहे, बीके ट्रपड़ खणी आया टोटल 15,000 असां उहे टोटल सामान खणी आया आहिनि। असां ग़रीब छा कयूं, 5 खिरिया मुंडा पटे उहे उते सथिरे करे सटे आहिनि, ॿिए जो पाण गॾु कयूं। उन खे बसि 5-6 ॾींहं कयूं त 7 थींदा ईअं। असांजो मुतालबो इहो ई आहे त अॻ में बि नुक़सानु हफ़्तो थी आहे करे विया, 5 खिरिया पटे आहे ऐं बीके जो सामान बि कढी आहे। ऐं इन खां पोइ हाणे जेको आहे 7 एकड़नि खे जेको आहे ज़हरीली दवा ॾेई ख़तमु करे आहिनि। असांजो गुज़र सफ़र इन ते फुटी ते आहे ऐं जेको आहे सो लखें रुपए जो नुक़सानु करे आहिनि। असांजी इहा ई अपील आहे त SHO अब्दुल वहाब पिताफी साहिब खे ऐं वॾे मुंशी खे, SP खे, DSP खे, DIG खे IG ताणी असांजो इहो ई मुतालबो आहे इंसाफ़ कयो। जवाबदार नाज़े ऐं हाजन खे गिरफ़्तार कयो वञे फौरी तौर ते। मुज़ाहिरीन DIG सखर, SSP सखर ऐं SHO मुबारकपुर खां मुतालबो कयो त शरपसंद बाअसरनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आणे साणनि इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन मुग़ल महर सां गॾु मजीद महर, सिंध TV न्यूज़, ठिकराठो।